अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां तव्हांजे लाइ मायरा जी किचन में रमज़ान स्पेशल मज़ेदार दही चिकन जी रेसिपी खणी आया आहियूं। ही दही चिकन ठाहिण जे लाइ हिकु पैन में असां ऑयल विझूं था 3/4 कप ऐं कटियल बसर विझूं था 1 कप। हाणे बसर खे तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक विझूं था 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था चिकन 1 किलो ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे चिकन खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। चिकन खे 6 खां 8 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे त हाणे असां चिकन खे कढी हिकु साइड ते रखी छॾियूं था। ऐं उन साॻे ई तेल में असां टमेटो प्यूरी विझूं था 1.5 कप ऐं 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था हेठि अधु टीस्पून सुकल धाणो जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून ऐं गरम मसालनि जो पाउडर आहे अधु टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं मिक्स करण खां पोइ तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां विझूं था योगर्ट 1 कप, दही विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां फ्राई थियल चिकन विझूं था। ऐं 5 खां 6 मिनट जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचाईंदासीं। ऐं 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे त हाणे असां ढकु ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। ऐं 10 खां 12 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ चङी तरह सां चमचो हलायूं था ऐं विझूं था जीरे जो पाउडर 1 टीस्पून, लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून, सावा मिर्च आहिनि 2 खां 3 अदद, कटियल अदरक आहे 1 टीस्पून ऐं इहे सभई शयूं विझण खां पोइ हाणे असां ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार दही चिकन बिल्कुलु रेडी थी चुको आहे। असां कयूं था दही चिकन खे डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।